नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं अली रज़ा मंगी ऐं माया ग़ज़ाला बि सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं अली रज़ा मंगी नज़र विझूं था वक़्त जी ख़ास ख़बरुनि ते। वफ़ाक़ी हुकूमत जो अमरीकी साज़िश ते इंक्वायरी कमीशन जोड़ण जो फ़ैसिलो। इतलात वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त हुकूमत मुबैना साज़िश जी इंक्वायरी कमीशन जोड़ण जो फ़ैसिलो कयो आहे। मरियम औरंगज़ेब चवे थी त कमीशन जा TORs काबीना तय कंदी। इंक्वायरी कमीशन आज़ादाणे ऐं मुनसिफ़ाणे तरीक़े सां जांच कंदी ऐं हक़ीक़तूं अवाम जे आॾो आणींदी। PTI पर ॾेई ख़त ते कमीशन ठाहिण वारे हुकूमती ऐलान खे रद्द करे छॾियो। अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चवे थो त PTI रुगो आज़ाद अदलिया जे जुड़ियल कमीशन खे मञी थी। हुकूमत खे इमरान ख़ान ख़िलाफ़ कुझु बि नाहे मिलियो। फवाद चौधरी चवे थो फराह ख़ान करप्ट आहे त संदसि ख़िलाफ़ केस दाख़िल छो नथा कया वञनि। सिंध जे टिन्ही बैराजनि में पाणीअ जो बहिरान। सखर, गुडू ऐं कोटली बैराज पाणी जी खोट खे मोरे रहिया आहिनि। टिन्ही बैराजनि में पाणी जी मजमूई खोट 40% खां वधीक आहे। इंचार्ज कंट्रोल रूम सखर बैराज जो आहे त सखर बैराज में पाणी जी खोट 45% खां वधीक आहे। जेकॾहिं पाणी जी सूरतहाल बहितर न थी त सिंध जे फसलुनि खे सख़्तु नुक़सानु रसंदो। सिंध सरकार वफ़ाक़ खां सूबे खे हिसे जो पाणी ॾियण जो मुतालबो करे छॾियो। सिंध खे 91 वारे छाह तहत पाणी जी फ़राहमी कई वञे। इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत सिंध खे हिसे जो पाणी फ़राहम करे। सिंध पाणी जी खोट खे मोरे रही आहे। वफ़ाक़ इन मामले ते नोटिस वठे।